जय झूलेलाल दोस्तों, मां आहियां योगेश शुगानी ऐं तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां पंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी रॉक्स ते। सिंधी रॉक्स जे तरफ़ां तव्हां सभिनी खे अॼु जे पावन पवित्र ॾींहं जूं यानी कि उतराण मकर संक्रांति जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजंदव। अॼु ॾाढो पवित्र ॾींहुं आहे, त अचो मिली करे कसम खाऊं कि जेतिरो थी सघे एतिरो वधीक में वधीक सिंधी ॻाल्हाईंदासीं ऐं सिंधी न अचे त सिंधी ॻाल्हाइण जी कोशिशि ज़रूरु कंदासीं। यादि रखो दोस्तों, पंहिंजे सिंधियुनि जो वजूद पंहिंजी सिंधी भाषा सां आहे। सिंधी थी करे सिंधी न अचे त ॾाढे शर्म जी ॻाल्हि आहे। इन करे जेतिरो थी सघे एतिरो सिंधी ॻाल्हाइण जी कोशिशि ज़रूरु कयो। हिंदी संस्कृति जो पावन पर्व मकर संक्रांति मनायो ऐं सिंधी ॻाल्हायो। जय